तो पंहिंजे मेमाकोट समेत मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेके भरपासे हुते पाणी गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां कोन्हे उहा छा चवंदा? जी सरवर बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे। 5 ॾींहं खां वठी ॿुधायो पियो वञे त पाणी न आहे ऐं अवाम परेशान आहे। भई ॿुधायो पियो वञे त उमरसन खां उहो फॉल्ट आयल आहे, लेकिन 5 ॾींहं गुज़री विया आहिनि, अॼु बि को फॉल्ट जो को हल कढियो वियो न आहे। तो अवाम परेशान आहे, पाणी विज़ूल आहे, परेशान आहे। जुमे जो ॾींहुं भलारो ॾींहुं हो, लेकिन 5 पाड़े में पाणी न आहे। आशिम ख़ासकली ॻोठ, मुराद मेमण ॻोठ, उमेद अली मोला ऐं पूरे मेमण ॻोठ जे अंदरि पाणी न आहे। तो अवाम वॾी परेशान आहे। तो असीं टाउन इंतज़ामिया अपील था कयूं, चूंडियल नुमाइंदे खे अपील था कयूं त महिरबानी करे इहो जेको फॉल्ट आहे उहो जल्दी उन फॉल्ट जो हल कढियो वञे। पाणी न हुअण जे सबबु माण्हू पैसे ते पाणी वठण जे लाइ मजबूर आहिनि ऐं पाणी जे टैंक बि लाराइनि पैसे ते वठण लाइ मजबूर थी पिया आहिनि। ऐं ग़रीब माण्हू किथां पूरत करे, उहे पैसा किथां पाणीअ ते ख़र्च करे। मिसकिन माण्हू हिन महांगाई जे दौर में ऑलरेडी परेशान आहिनि, वरी उन जे बाद पैसे ते बि पाणी वठियो वञे, वॾी अवाम परेशान आहे। महिरबानी करे चूंडियल नुमाइंदनि खे अपील था कयूं ऐं टाउन इंतज़ामिया खे त महिरबानी करे इहो फॉल्ट जल्दी जो उमरसन जो फॉल्ट आहे इहो जल्दी महिरबानी करे दुरुस्त कयो वञे।